मुझे बुगाला है बंदो आगला है तो ना मार दो इनका वो आया तो चक्कर दे दोनों जो प्रोग्राम तो वो आया तो मजा सही आ वो किचन में बिना आज हो घट भी ना तो वो तो मार के ओपनर जनाब अमान अल्लाह आयो के वीडियो है एजुकेशन ग्राउंड के बारे में मैं बात कर रही थी उस्ताद शाहान सिमंग जी क़यादत में मरियम तोइब खां हेसि ताईं पहुती आहे जेका पंहिंजे आख़िरी मंज़िल ताईं रवां दवां रहंदी लेकिन हिन चौक ते दोस्तनि जो ख़िताब थींदो ऐं पंहिंजी सिंधी टोपी अजरक जेके सिंध जी क़दीम सक़ाफ़त आहिनि उन्हनि सां यकजाती जे इज़हार लाइ शहरी आवाज़ का मुखातिब थींदा उन्हनि खे पंहिंजी सक़ाफ़त सां मोहबत आहे त शेख हयात चयो हो त सिंधड़ीअ ते सिर्फ़ु केरु लॻींदो हर को लोॾे ॿाह हले त मुंहिंजो हियांउ